पाछन पोया हलाथी मां। हेलो अर्शिला, आर यू ओके अर्शिला? तू रोई छो थी? अर्शिला छा थियो आहे? खैर त आहे? मूंखे ॿुधाए त सही। अर्शिला प्लीज मूंखे ॿुधाए छा थियो आहे? मुझे अंदर करी रहियो आहे, मां अंदरां टुटंदी पई वञा। मूंखे समझ में नथो अचे मां छा कयां। सर मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। अर्शिला तू परेशान न थी, पर कुछ ॿुधाए त सही, साइमा किथे आहे? प्लीज डोंट क्राई अर्शी, डोंट क्राई। न रो यार, न रो अर्शिला। सर मां ऐं साइमा बाबूअ जी औलाद न आहियूं। हाँ? ही तू छा पई चई अर्शिला? तू को ख्वाब ॾिठो आहे छा? साइमा क्यों था? मूंखे तमाम घणी घुट महसूस पई थे। मूंखे ईअं थो लॻे त मां पंहिंजे अंदर में ई मरी वेंदसि। ओके ओके, कुछ भी ना है अर्शिला, रो न, कुछ भी ना है, सब कुछ ठीक थी वेंदो। सैफ ये कीअं पॉसिबल आहे त ममा मुंहिंजी सगी मां न आहे ऐं बाबा मुंहिंजो सॻो पीउ न आहे? इहो कीअं पॉसिबल आहे? ममा ऐं बाबा असांखे पाले एतिरो वॾो कयो ऐं हिकु लम्हे में ई असां पराया थी वियासीं। कुछ भी ना है अर्शिला, कुछ भी ना है, सिर्फ तो सां मजाक कई हूंदा। मजाक त मुंहिंजी ज़िंदगी बणिजी वई आहे सैफ। मां त उहा छोकिरी बणिजी वई आहियां जंहिंजी ओगड़ ओपरनि आॾो ज़ाहिर थी वई हुजे। अर्शिला तू साइमा सां मुंहिंजी ॻाल्हि कराए। किथे आहे साइमा? तूं बि मूंखे न पियो सम्झी, मुंहिंजे अंदर जे दर्द खे महसूस न पियो करे सघी। तूं उनखे पंहिंजो करण जे लाइ कसम खयो हुयो। सैफ हिन वक़्त मां दर्द जे आड़ा में दुखी रही आहियां, पची रही आहियां। न अर्शिला, तुंहिंजे हर दर्द जी बूंद मुंहिंजी अंदर जी ज़मीन ते वसे पई। मां उनखे पंहिंजी उञायल धरती में जज़ब पियो कयां। अर्शिला मां चाहियां थो त तूं परेशान न थी, असां पाण में वेही इहो मसलो डिस्कस कंदासीं। अर्शी मूंखे तुंहिंजी सेहत जो फिक्र तो थे। तूं गणती न कर, मां सुबुह तो वटि ईंदुसि, पर प्लीज तूं ईअं रोअण बंदि कर ऐं साइमा खे जाॻाए वठ। सॉरी सैफ, मूं तोखे हिन वक़्तु जगायो आहे, डिस्टर्ब कयो आहे। पर सैफ मुंहिंजो ॿियो केरु बि कोन्हे जंहिंसां मां पंहिंजे दर्द जी इंतिहा शेयर करे सघां। मुंहिंजो केरु बि कोन्हे जेको मुंहिंजे सुठकनि खे सुम्हारे। सॉरी मूं तोखे डिस्टर्ब कयो। अर्शिला अर्शिला प्लीज, अहिड़ो कुछ भी ना आहे। ॾिस तूं मूंखे थी परेशान कर, हाणे मां परेशान थी वेंदुसि। तूं कोशिश कर त तूं आराम कर। मां आराम ज़रूर कर, तू भी आराम कर। मां भी आराम कंदुसि, ठीकु आहे? ओके, खुदा हाफ़िज़। पाछन पोया हालातो मां बुरी पल पल रोआतो मां। छा ॻाल्हि आहे मिशाल, अॼु कहिड़नि वीचारनि में गुम आहीं? तव्हां ऑफिस पिया वञो? तूं हुकुम करीं त न वेंदुसि ऑफिस, हिते तुंहिंजे साम्हूं रहंदुसि। हा, अॼु न वञो। ख़ैर त आहे, छा थियो आहे? छो कोन ऑफिस वञा? रहीम, मूं राति अर्शिला ऐं साइमा खे रोईंदे ॿुधो आहे। कमरे खां ॿाहिरि आयसि त ॿिन्हिनि जा सुटका मुंहिंजे कननि में पिया। हू अञा संभलिजी न आहिनि सघियो। तव्हां हिते घर में रही करे उन्हनि ॿिन्हिनि खे सम्झायो। ठीकु आहे, पर बचाव थिया आहिनि? हा, साइमा बि उथी आहे। पोइ हीअं कर, नाश्तो अॼु छोकिरियुनि सां गॾिजी था कयूं, तूं हिनजो बंदोबस्तु कर, कमरे में वेही उन्हनि सां गॾु था कयूं। अॼु अर्शिला खे डॉक्टर ॾांहुं बि वञिणो आहे। न न, मूं डॉक्टर खे चई छॾियो आहे, वो हिते अची हुनजो चेकअप करे छॾींदो। स्वामी,
बाबा ऑफिस लाइ तयारु थी वियो हूंदो, वञ हुनखे मॉर्निंग विश करे अच। हाँ पी मां वञा थी, तुंहिंजे लाइ चांहि बि खणी अचां थी। गुड मॉर्निंग बाबा, असां तव्हांजे मुतलिक़ ई ॻाल्हाए रहिया हुआसीं। वेरी गुड मॉर्निंग बच्चा। छा पिया ॻाल्हायो मुंहिंजे बारे में? पापा इहो ई त तव्हांजे ऑफिस वञण खां अॻु में तव्हांखे विश कयो। अॼु तव्हांजो पापा ऑफिस कोन पियो वञे, छो त सॼो ॾींहुं तव्हां सां ई गुज़ारबो। बाबा सहमत तूं हीअं कर, अॼु असां नाश्तो कंदासीं हिते कमरे में। तूं पंहिंजी मम्मा जी सपोर्ट कर ऐं हुनखे चओसि त नाश्तो हिते मोकिले। जी पापा ठीकु आहे। हाँ बच्चा, भला डॉक्टर जी विजिट केॾी महिल? बाबा मंझंदि जो चयो आहे। अर्शीला, तूं अञा ताईं ईअं मायूस ऐं वेगाणी लॻी पई आहे। छा अञा कुझु सुवाल आहिनि जेके तोखे पुछणा आहिनि, जंहिंजे पुछण सां तुंहिंजे अंदर जी अकेलाई ख़तम थिए? पुट, मां सम्झां पियो त कुझु ॾींहंनि खां असां जंहिं कर्ब मां गुज़रूं पिया उन मां निकिरणु एतिरो सवलो कोन्हे। पर बच्चा, पाण ते मुसलसल सोग जूं शामूं विछाइण बि सुठो कमु न आहे। ज़िंदगी ख़ुशियुनि जो नाम आहे ऐं उन्हनि सां हक़ सां जीजे। बाबा, जिन खां ख़ुशियुनि जूं कैफ़ियतूं विसरी वियूं हुजनि, उहो कहिड़ियूं ख़ुशियूं मनाईंदा? बच्चा, मां इहो ई त पुछणु चाहियां थो तोखां। तूं छो पंहिंजो पाण खे ख़ुशियुनि खां परे करे छॾियो आहे? बाबा, असांखे शिद्दत सां इहो अहसासु पियो थिए त अव्हां असांखे पंहिंजी अखियुनि में रखियो आहे, दिलि जी इंतिहाउनि में संडियो आहे ऐं हिकु मुकमल हक़ सां असांजी पालना कई आहे। पर बाबा, अलाए छो इहा दिलि उहा जवाबु ॻोल्हे थी जंहिंमें असांजी असल सुञाणप लिकियल आहे। बच्चा, जेकॾहिं तुंहिंजी मम्मा कावड़ में इहो हिकिड़ो जुमिलो न चवे हा न त एतिरा सुवाल ई पैदा न थिया। हाणे जेकॾहिं इहे सुवाल पैदा थिया आहिनि त जवाब मिलणु घुरिजे, छो त उन्हनि जवाबनि सां सोचुनि जे समुंड में माठ ईंदी। बाबा, अव्हांजी शफ़क़त ते, अव्हांजे प्यार ते असां अखियूं ॿूटे यकीन रखूं था, पर दिलि इहा छा ज़रूरु चाहे थी त असांखे पंहिंजे बारे में मुकमल ख़बर हुजे। ज़हन में जेका सुनामी उथियल आहे उहो तॾहिं ई वेही सघे थी जॾहिं जवाबनि जा लंघ मिलंदा। मिसाल औलाद जे न हुजण जो पाण ते सदमो तारी करे छॾियो ऐं ज़हनी तौर ते काफ़ी डिस्टर्ब रहंदी हुई। ईअं हिकु अधु साल गुज़रियो, डॉक्टरनि जो मशवरो मिलियो त तव्हां को ॿारु एडॉप्ट कयो जेको बिल्कुलु नंढी उमिरि जो हुजे, या वरी हिकु ॿिनि ॾींहंनि जो हुजे त बहितर। मूं ऐं मुंहिंजे दोस्तनि घणियूं कोशिशूं कयूं, पर किथां बि का उमेद न उभरी। उन्हनि ई ॾींहंनि में हिकु ख़बर मिली, असांजे ॻोठ में हिकिड़ो परे जो माइट आहे अब्दुल हुसैन, जेको रेवेन्यू डिपार्टमेंट में दपेदार, जंहिंखे धाड़ेल मारे विया ऐं संदसि सदमे में हुनजी ज़ाल सकीना बि फोत थी वई ऐं हुन जूं 2 न्याणियूं हुयूं, हिकु 3 सालनि जी, ॿी 2-3 ॾींहंनि जी। मां उन वक़्तु ई ॻोठ वञी माइटनि सां ॻाल्हाए ऐं तव्हांखे हिते वठी आयुसि। अब्दुल हुसैन ऐं सकीना? अब्दुल हुसैन जे पोयरनि वरी असां ॾांहुं कॾहिं बि मुंहुं कोन कयो बाबा, छो त इहो असां हुननि सां तय कयो हो त तव्हां कॾहिं बि हिननि छोकिरियुनि जे लाइ हक़ न जताईंदो। उन एवज़े में मुंहिंजे हिसे में आयल कुझु एकड़ ज़मीन जा मूं हुननि खे लिखी ॾिना हुआ। बनी जे कुझु एकड़नि जे एवज़ असांखे पंहिंजे सगन माइटनि विसारे छॾियो बाबा? न बचा, ईअं न आहे। हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांजो पुछंदा रहिया, बसि कुझु वक़्तु ई थियो आहे जो हुननि पुछणु छॾियो आहे। शायदि हुननि खे इहो यकीन आहे त हुननि जूं न्याणियूं सुखियूं सताबियूं आहिनि। नाश्तो तयार आहे, अचे पियो। मम्मा, तव्हां छो तकलीफ़ कई? मां हेठि लही अचां हा न? न मुंहिंजा बच्चा, तोखे पेर में धक लॻल आहे,
ऐं घणो पहिरियों ते ज़ोर न ॾे। आप ही पहिरियां ताम पोइ कलाम। ऐं वैसे बि तूं अम्मी खे एॾी प्यारी आहीं, तुंहिंजे लाइ छा छा ठाहियो अथसि। मुंहिंजा बच्चा, तूं बि मूंखे इलाही प्यारी आहीं। हाय भागन भरी, माप तो कुछ तुंहिंजो लॻा थी। बाबा असां सभई कुझु न कुझु लॻूं था। ही मुंहिंजी कॉल छो पई कटे? मुंहिंजे ख्याल में या त सुतल हूंदी या रहीम साहब सां गॾु हूंदी। मां हिनखे टेक्स्ट कयांसि थो, थी सघे थो जीअं ई तूं मैसेज ॾिसी त मूं सां राब्तो कर। मिस्टर सैफ, जी, हूं तव्हांखे सुञातो न, माफ़ कजो। अवां थोरो वक़्तु वठंदुसि, या तव्हां पाण पोइ सुञाणे वेंदो त मां केरु आहियां। जी जी, तव्हां हुकुम कयो। अवां नाले वारे अदीब अब्दुल रहीम खे केतिरो सुञाणो था? मां सम्झुसि न, पहिरियां तव्हां पंहिंजो तारुफ़ त करायो। सैफुल्ला साहब, असां तव्हांखे तमामु सुठे अंदाज़ में सुञाणूं था। तव्हां ॾाढा सुठा लाइब्रेरियन आहियो। तव्हां हिन वक़्तु ताईं तमामु सुठा रेफरेंसिस ठाहिया आहिनि, जंहिंमां अब्दुल रहीम हिकु सुठो रेफरेंस आहे तव्हांजे लाइ। पर सर, तव्हां आहियो केरु, पहिरियां इहा त ख़बर पवे। असां ग़लति माण्हुनि खे वाइखो करे कोर्टनि ताईं पुॼाईंदा आहियूं। अकाउंटेबिलिटी करणु असांजो कमु आहे। प्लीज़ हैव अ सीट। थैंक यू। न मां ग़लति आहियां न रहीम साहब ग़लति आहे। तव्हांखे इहा ग़लति फहमी थी आहे जो तव्हां अकाउंटेबिलिटी करणु आया आहियो। रहीम साहब जो केस त इहो ख़तमु थी चुको आहे। अवां खां जेतिरो मालूम कजे अवां ओतिरो ई ॿुधायो। जी, रहीम साहब सां मुंहिंजी तमामु सुठी वेझड़ाइप आहे। अवां खां हुन खां सपोर्ट वरिती हुजे या अवां खे को प्रेशराइज़ कयो हुजे? मां सम्झुसि। छा रहीम साहब तव्हांखे प्रेशराइज़ करे पंहिंजे नाले जो कॉर्नर कोन रखायो ऐं हुन तव्हांजी ट्रांसफर बि कराई हुई? क़दीर साहब, माफ़ कजो, तव्हां शायदि रहीम साहब जे मान ऐं मर्तबे खां वाक़िफ़ न आहियो। हू हिकु कहाणीकार आहे ऐं लाइब्रेरी जे मिड़नी कॉर्नर्स में हुन जा किताब पियल आहिनि। ऐं रही ॻाल्हि मुंहिंजे ट्रांसफर जी, त सर रहीम साहब जो हिन लाइब्रेरी में जेको कॉर्नर आहे उहो 20 साल अॻु में क़ाइमु कयो वियो हो ऐं मुंहिंजी ट्रांसफर त हिकु रूटीन हुई जेका रुकिजी वई। अर्शीला ऐं रहीम साहब सां बि तव्हांजी सलाम दुआ आहे? जी जी बिल्कुलु। रहीम साहब सां जेकॾहिं मुंहिंजी दुआ सलाम आहे त हुनजी फैमिली सां बि हूंदी। ठीकु आहे, तव्हां भली पंहिंजी इहा सलाम दुआ रखो। जेकॾहिं असांखे तव्हांखां कुझु पुछणो आहे त असां तव्हां वटि ईंदासीं, न त तव्हांखे असां वटि अचिणो पवंदो। ऐं यकीनन इहो कोऑपरेशन तव्हांजे तरफ़ां असांखे मिली सघंदो। ज़रूरु, पर मां सम्झां थो तव्हांखे इन जी ज़रूरत न पवंदी। पर मां सम्झां थो त असांखे इन जी ज़रूरत ज़रूरु पवंदी, छो त तव्हां अॻिते हली रहीम साहब जी तस्वीर जा माणा थियण आहियो। असांजे प्यार में कॾहिं बि तव्हांखे हिकु तिर बराबरि बि इहो महसूसु थियो त तव्हां असांजी सॻी औलाद न आहियो। मामा, तव्हां ईअं छो पिया सोचो? कॾहिं चयो आहे त तव्हां असांजा सॻा न आहियो? असीं भली खणी अवां जूं पेट ॼायूं न आहियूं, पर असांखे सॻी औलाद खां वधीक ममता ऐं प्यार अवां तरफ़ां मिलियो आहे। सॻा माउ पीउ बि अहिड़ो प्यार न आहिनि ॾेई सघंदा जेको अवां तरफ़ां मिलियो आहे। न बच्चा, इहो हिकिड़ो कुझु हुयो जेको मुंहिंजे हिन किन वात मां निकिरी साम्हूं आयो। मां हुन वक़्तु मरी छो न वियसि? जॾहिं मां इहो चयो त तव्हां मुंहिंजी पेट ॼायूं न आहियो। हाणे मामा प्लीज़ ईअं न चओ। इन सभिनीनि ॻाल्हियुनि खे ख़तमु करे अॻिते वधी अचो। बाबा बि घणो स्ट्रेस पियो वठे। उन्हनि जी तबियत में इहा बेचैनी महसूसु कई आहे मूं। जेको कुझु बि थियो आहे मुंहिंजे करे थियो आहे। मूंखे ईअं न करणु खपे हा राणी। न मामा, ग़लति त मूं कयो जो तव्हांखे रिश्ते जे लाइ हा कई हुई। पोइ इनकार जो जवाज़ न हुयो, पर मूं ॿाराणी करे इनकार कयो। घर में महिमान बि आयल हुया ऐं मूं मिलण खां इनकार कयो, जेको ग़लति हुयो। ज़ाहिर आहे अहिड़ी सूरत हाल में कावड़ थी ईंदी। तव्हां जेको कयो
बिल्कुलु सही कयो। वरी बि बचा ईअं न चवणु खपे हा मूंखे। मुंहिंजे करे तूं ऐं मुंहिंजी नंढड़ी साइमा जंहिंखे त अञा एतिरी सम्झ बि कोन्हे ॿई तकलीफ़ में अची वियूं। मां सम्झां थी त तव्हां ॿिन्हिनि जो अंदरि वढिजी वियो आहे, पर राणी मुंहिंजो दिलि खोले ॾिसो, हिन वक़्तु बि हुन में तव्हां लाइ हाणे ख़ुदि प्यारु मौजूदु आहे। मम्मा मूंखे ख़बर आहे अवां न ॾिसण सां ई इहा ममता असांजे मथां छांव थी अचे थी। अवां खे छुअण सां असांजे अंदर में ममता विछाइजी वञे थी। अवां खे को दलील ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे। असां हरू भरू शर्मिंदा पिया थियूं। साइमा अञा नंढड़ी आहे, उहा हिन अहसास मां गुज़री न सघंदी हूंदी। संदसि दिलि में ऐं ज़हन में इहा ॻाल्हि वहिजी वई हूंदी त असां संदसि सॻा माउ पीउ न आहियूं। तोखे सम्झाए वठिजां, ऐं तुंहिंजे चवण में बि आहे। तव्हां फिकर न कयो मम्मा, हू मूंखां वधीक समझदार आहे, बसि थोरी ज़ुबान जी खरी आहे, पर संदसि दिलि में सिर्फ़ अवां ई बाबा समायल आहियो। ख़ैर मम्मा साइमा आहे किथे ऐं केॾांहुं निकिरी वई आहे? चई त कंहिं दोस्त सां मिलणो आहे, यूनिवर्सिटी जो को कमु हुयसि, कलाक अध में अची वेंदसि। पक सां सैफ सां मिलण वई हूंदी। मुंहिंजी सैफ वारी ॻाल्हि हुन ॿुधी वरिती हुई ऐं महराज खे बि उहो सभु कुझु ॿुधाइणो हूंदसि। अल्लाह करे ईअं न हुजे। मुंहिंजी राणी धीअ, हाणे तूं आराम कर त तुंहिंजे बाबा खे कुझु वक़्तु ॾियां, न त वरी हुन जूं टोकूं ॿुधणियूं पवंदियूं। त हर वक़्तु धीअरुनि जी हूंदी आहे, संदसि को ख़्याल ई न आहे मूंखे। मम्मा मां बि ॿाहिरि हलण थी चाहियां, मां हिन कमरे जी कैद मां निकिरण थी चाहियां। छो न मुंहिंजी बचड़ी, मां तोखे पाण सहारो ॾेई वठी हलंदसि। अच मुंहिंजी जान। मूंखे सम्झ में नथो अचे यार सिर्फ ही छा थी रहियो आहे। साइमा ऐं अर्शिला जी पेरनि जे हेठां ज़मीन ई निकिरी वई हूंदी। हिकिड़ी रात में हुननि जी सॼी दुनिया ई मटिजी वई आहे यार। वॾी तकलीफ़ में हूंदियूं ॿई। मां जॾहिं अर्शिला सां मिलण वियो हुयुसि त उन वक़्तु मूंखे अहिड़ो कुझु बि महसूसु न थियो ऐं साइमा ऐं अर्शिला बि मूंसां अहिड़ो को ज़िक्र न कयो। पर राति अचानक रोईंदे अर्शिला जी मूंखे कॉल आई। हुन मूंसां पंहिंजो दुख शेयर कयो। मूंखे साइमा इहो ॿुधायो त अर्शिला काफ़ी तकलीफ़ में आहे ऐं हू काफ़ी परेशान बि आहे यार। मुंहिंजे घणे पुछण खां पोइ बि हुन मूंखे कुझु न ॿुधायो ऐं इहो चई त तोखे मां पोइ ॿुधाईंदसि। हाणे जॾहिं हू अचे ऐं ॿुधाए त मामलो छा आहे। महराज, छा वाकई अर्शिला ऐं साइमा रहीम साहब जी औलाद न आहे? इहो सच आहे ऐं इहा ॻाल्हि पहिरियों कॾहिं बि साम्हूं न आई आहे। अहिड़ो छा थियो हूंदो? आंटी जो रवैयो त ॿिन्हिनि सां हमेशह एरोगेंट ई रहियो आहे, पर मूंखे रहीम साहब जी ॻाल्हि जी सम्झ न पई अचे। हेलो गाइस। हेलो, वे साइमा, ही छा थियो आहे? मां छा पियो ॿुधाई? ख़ैर आहे महराज, तूं छो पियो परेशान थी? सभु कुझु बहितर थी वेंदो। साइमा, तव्हां पहिरियां इहो ॿुधायो त अर्शिला कीअं आहे? ऐं मां हुनखे कॉल मुसलसल कंदो थो रहां, हू अटेंड ई न पई करे। मूंखे सम्झ में कोन पियो अचे त मां तव्हांखे छा ॿुधायां। मां बसि एतिरो ई चवंदसि त आप बि काफ़ी डिस्टर्ब आहे ऐं डिटेल में ॻाल्हाइण जी कंडीशन में न आहे, तंहिंजे करे ॻाल्हाइण खां अवॉइड बि करे। इहो आहे छा वाकई इहो ईअं आहे जीअं अर्शिला ॿुधाए पई? इहो कीअं पॉसिबल आहे? अमीं कॾहिं पहिरियां जो ज़िक्र ई न आहे कयो, पोइ इहा ॻाल्हि साम्हूं कीअं आई? ऐं रहीम साहब जो छा रिएक्शन आहे हिन ते? हापी जेको कुझु बि सैफ साहब खे ॿुधायो न, इहो हिकु खरो सच आहे, पर हुन जे बावजूद बि असां मम्मा ऐं पापा जे प्यार जी शफ़क़त खां परे न आहियूं थिया। उन्हनि पहिरें खां वधीक असांखे प्यार ऐं मोहबत ॾिनो आहे। उहे अॼु बि ममता ऐं शफ़क़त सां हक़ ॾियनि था। साइमा, सवाल प्यार, ममता ऐं शफ़क़त मिलण जो न आहे। सवाल इहो पैदा थो थिए तव्हांजी सुञाण हाणे छो ज़ाहिर कई वई आहे, जंहिंजे करे खेनि तव्हांखे हाणे इहो अची ॿुधाइणो पियो आहे त तव्हां ॿई हुन जी औलाद न आहियो। पर जेकॾहिं रहीम साहब इन्हनि ॿिन्ही खे हिकु औलाद जो दर्जो ॾे पियो त पोइ हिन में मसइलो छा जो आहे? हर भरू कहिड़ी ज़रूरत आहे अहिड़ा सवाल पैदा करण जी? महराज, मां इहो सम्झां थो त इहो इशू हाईलाइट न थिए त बहितर आहे।
महराज जी इहा ॻाल्हि सही आहे, बट असल मसलो ममा जे बिहेव जो आहे, जेको आपी खे तमामु घणो डिस्टर्ब करे रहियो आहे ऐं घर जो पूरो एनवायरमेंट अजीब फ्रस्ट्रेशन में पियो हले। छा आपी रहीम साहब ऐं आंटी खां इहो सवाल कयो आहे त तव्हां केरु आहियो ऐं खेनि तव्हां उन्हनि वटि अची कीअं पहुता? महराज मां अञा बि इहो ई चवंदुसि त पाण खे इन मामले में जल्दबाज़ी न करणु घुर्जे। रहीम साहब इन मामले खे बहितर अंदाज़ में ऐं सुलझल नमूने हल करे वठो। मुंहिंजो मसलो पंहिंजी सुञाण खे हासिल करण जो न आहे। मुंहिंजो मसलो आहे त मां आपी खे उन तकलीफ़ मां कढां जंहिंखे उहा मुसलसल भोगे रही आहे। मूं आपी खे जंहिं भोगना ऐं तड़प में ॾिठो आहे न, उहो मां वधीक अञा नथी ॾिसी सघां। उन हमेशह सभु सुख मूंखे ॾियारिया ऐं सभई दर्द ऐं तकलीफ़ उन पाण ते खयूं, पर हिन भेरे मां उनखे इहे सॼियूं दर्द ऐं तकलीफ़ूं अकेली न खणणु ॾींदसि। मां हिन वक़्तु तव्हां वटि हिन वजह सां आई आहियां त तव्हां मूंखे आपी खे हिन दर्द मां कढण लाइ सपोर्ट कयो। अर्शिला जे लाइ छा करणो आहे, कीअं करणो आहे, इहो तूं मूंखे ॿुधाए, असां कयूं था। मां उहो सभु कुझु कंदुसि जंहिंसां अर्शिला खे सुख ऐं राहत मिले। ओके, त पोइ ठीकु आहे। असां ॿई आपी अर्शिला सां मिलण लाइ तव्हांजे घर अचूं पिया था। भले हलिया अचो, पर आपी सां मिलण लाइ न, उन्हनि जो मसलो हल करण लाइ। मुंहिंजो मतिलबु आहे त सेफ साहब पापा खां आपी जो रिश्तो घुरी वठे, ऐं रही ॻाल्हि पापा जी, त मां उहो माहौल ठाहे रखंदसि त पापा हा कंदो। छा ॿिन्ही घर छॾण जो सोचियो आहे? छा तव्हां ॿई शादी करे ईअं मामले ख़तमु करणु घुरो था? छा थियो आहे मेराज तोखे? असां घर छो छॾींदासीं? छा शादी करण खां पोइ रिश्ता नाता ख़तम थी वेंदा आहिनि? ख़बर अथई ममा ऐं पापा असांखे परायो नाहे कयो। ख़ैर मां अव्हां खां सिर्फ़ु इहा सपोर्ट घुरी आहे, तव्हां आपी खे संदसि दिलि जो फ़ैसिलो मञण लाइ क़ाइल कयो ऐं पापा खां रिश्तो घुरियो। ओके ओके, मां साईं खां अर्शिला जो रिश्तो करां थो। पंहिंजो रिश्तो घरण लाइ तूं अकेलो ईंदे? वाह साईं वाह, अख मां माखी लाइणी आहे तोखे। सेफ साहब किताब पढ़ियो आई या माण्हू? अव्हां पंहिंजे पेरेंट्स खे बि साणियो, इहो सुठो लॻंदो। मुंहिंजो केर बि कोन्हे, को मिट माइट कोन्हे। जेके बि आहिनि उहे परे जा माइट आहिनि ऐं उन्हनि खे मुंहिंजे कंहिं बि मामले सां इंट्रस्ट ई न आहे। सो मूंखे पाण खे पंहिंजे बारे में ई ॻाल्हाइणो पवंदो। आई एम सॉरी, पर पहिरीं आपी अर्शिला खे हिन ॻाल्हि ते क़ाइल करणो पवंदो। थाइमा जे ॻाल्हियुनि मां मूंखे इहो थो लॻे त हू चाहींदे बि इहो नथी चाहे त रिश्तो जुड़े। शायदि आंटीअ चवण ते ई पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करणु घुरे थी। बिल्कुलु ईअं ई आहे। आपी कॾहिं बि ममा ऐं पापा जे ख़िलाफ़ कोन वेंदी। हाणे त कुझु बि थी वञे, हू पंहिंजे दिलि जे फ़ैसिले ते ख़िलाफ़ थी वेंदी। न न, मां अर्शिला खे ईअं करणु कोन ॾींदुसि। हुन पंहिंजे रूह सां मुंहिंजे सुगंध खे मिलाए छॾियो आहे। हाणे खेसि कंहिं बि अहिड़े ग़लति फ़ैसिले जे पोयां वञणु कोन ॾींदुसि। साइमा कुझु बि हुजे, मां तव्हां ॿिन्हिनि जे हिन फ़ैसिले सां गॾु आहियां। हाणे इहो मसइलो हल थियणु घुरिजे यार, छो जो सुभाणे मुंहिंजे लाइ हिन में रस्तो साफ़ थी वेंदो। केॾो सेल्फिश आई महराज तूं। इन समाज में हिकु अदीब जो कारज कहिड़ो आहे, उन जे लिखणनि में हिन मुआशरे ते कहिड़ो मस्बत असर पवे थो। छा जेको कुझु लिखियो पियो वञे उनखे आम फॉर्म रखंदड़ माण्हू पढ़े बि थो, या हू अहिड़े अदब सां लातालुक आहे? अॼु जे लिखियल अदब जो असर आम माण्हू केतिरो क़बूल करे थो, ऐं उन मां मस्बत रवैया खणी समाज खे बहितर करण जी का तहरीक उथी आहे? जे ईअं नाहे त पोइ अहिड़े अदब जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजे अदीब हुजण जो असर मूं ते ई नाहे पियो त मुआशरे ते छा पियो? मां पंहिंजी घरवारी जे कॉम्प्लेक्सिस खे नया ख़तम करे सघियो। पंहिंजे ॿिन्ही धीअरुनि जी परवरिश हिकु ज़िम्मेदार पीउ वांगुरु न करे सघियो आहियां त मुआशरे खे कहिड़ा गस ॾेई सघंदुसि। मूं ॿिन्ही छोकिरियुनि खे घणी आज़ादी ॾिनी आहे। शायदि मुंहिंजे ज़हन ऐं दिलि में किथे इहो एहसास बि हुजे त हू मुंहिंजूं सॻियूं औलाद न आहे। जे मुंहिंजूं सॻियूं हुजनि हा त शायदि मां कंहिं एतिरी आज़ादी न ॾियां, या शायदि ॾेई बि छॾियां। मां पाण हिकु कॉम्प्लेक्स में आहियां, ज़िंदगी भर सैक्रिफाइस करे हिन लेवल ते रसियो आहियां। मां हिन समाज खे कहिड़ी सेटिस्फैक्शन ॾींदुसि?
अरे बाबा तू छो हेठ लही आई बाबा तकलीफ़ वधी वेंदी पेर जी। बस बाबा तव्हांखे ॾिसण जे लाइ दिलि पई चवे तंहिंजे करे ज़िद कयमि ऐं मम्मा वठी आई। भागन भरी तो बि हिनखे न रोकियो वरी पाण सां गॾु वठी आई आईंसि। तव्हांजी धीउ आहे ज़िदी त हूंदी ज़िद कई मां वठी आईमांसि। बाबा वाकई मूं मम्मा खे चयो त मूंखे वठी हलो। बाबा तू पंहिंजो ख्यालु रख असां खां तुंहिंजी तकलीफ़ इहा ॾिठी कान थी थिए। हा भागन भरी जेकॾहिं तकलीफ़ न सम्झी त अॼु चांहि पकोड़नि जो दौर हली वञे। छा यादि कंदव अॼु तव्हांखे इहो वेश कराए थी वठां। बाबा हिकिड़ी ॻाल्हि पुछां? बाबा हिकिड़ी छो 1000 ॻाल्हियूं पुछा कर। बाबा छा मां पंहिंजो ॻोठ ॾिसी सघां थी? मुंहिंजो मतिलबु आहे त पाण सभु पंहिंजे ॻोठ हलूं। हा बाबा इहो हर इंसान जी फितरत में हूंदो आहे त हू पंहिंजे ॻुझ खे सम्झे ऐं हुनजे आख़िरी तह ताईं पहुचे। मुंहिंजा बच्चा मां सम्झां थो त तूं अहिड़ी कैफ़ियत मां गुज़री पई तुंहिंजी बि दिलि चाहे थी त तूं उन मिटीअ खे छुही ॾिसी। शायदि ईअं हुजे बि पर अलाए छो लॻे थो त मां हिकु दफ़ो ॿीहर मुंड खां जीअण जी कोशिशि कयां। भले हू जीअण जो अरसो 2 घड़ियूं ई छो न हुजनि पर मां हुन एहसास खे महसूस करणु चाहियां थी। ठीकु आहे बच्चा पाण ईंदड़ हफ़्ते 2-3 ॾींहंनि जे लाइ ॻोठ हलिया हलंदासीं। बाबा हिकु ॿी ॻाल्हि बि करणी हुई। लॻे थो त अॼु मुंहिंजो बच्चो काफ़ी ॻाल्हियूं सोचे आयो आहे। चओ बाबा छा पई चयो? मूं कॾहिं बि मम्मा जे कंहिं बि फ़ैसिले खे पुठी न ॾिनी ऐं हाणे बि मूं मम्मा जी तरफ़ां कयल फ़ैसिले जी पाबंद आहियां। प्लीज़ अवां उन में मुंहिंजी सपोर्ट कयो। न बिल्कुलु बि न। तूं छो अहिड़े कंहिं फ़ैसिले जी पाबंद हूंदी जंहिंमें तुंहिंजो मुस्तक़बिल दाव ते लॻल हुजे जंहिंमें तुंहिंजो ईंदड़ वक़्तु बहितर न रहण जो ख़दशो हुजे। मां तुंहिंजे इन अमल जी मुखालफ़त कंदुसि बच्चा ऐं तोखे मां हरू भरू अहिड़ो फ़ैसिलो मञणु कोन ॾींदुसि। बाबा मम्मा असांजे लाइ कॾहिं बि को ग़लति फ़ैसिलो न कंदी इहो त तव्हां सम्झो था न? मुंहिंजा बच्चा मां त ही झूनियूं अखियूं ऐं करारी दिलि रखां थो जंहिंसां हिन समाज जे ख़ामियुनि खे ॾिसी पंहिंजो नुक़्ता नज़र ज़ाहिर कंदो आहियां त छा मां पंहिंजे न्याणियुनि जी दिलुनि में झाती पाए उन्हनि जी कैफ़ियत मालूम नथो करे सघां? छा मूंखे इहा ख़बर नथी पए त मुंहिंजूं न्याणियूं छा थियूं चाहिनि? कुछ हासिलात सिर्फ हूंदियूं इन जे करे आहिनि त उन्हनि खे हासिल न कजे। पुट इहा तुंहिंजी फिलॉसफी आहे। पाण में हासिल करण जो सख़्तु हुजे मुस्बत वेड़ करण जो बहितर तरीक़ो हुजे ऐं उन हासिलात खे हासिल करण जे लाइ सुठी हिकमत अमली हुजे न त सभु कुझु हासिल थी वेंदो। पर बाबा मामा जा अरमान आहिनि वो भी असांजो ई सुख चाहे थी। ऐं तुंहिंजे अरमाननि जो छा थींदो बच्चा? तुंहिंजी कैफ़ियतुनि जो छा थींदो? ॾिस बाबा असां त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुका आहियूं बाक़ी इहे वञी रहंदा 2-3 साल न त पल हिकु पोते रहंदो हुजे। पर बच्चा अव्हां खे त अञा डिघो सफ़र तय करणो आहे ऐं उहो बि कंहिं अहिड़ी छांव या उस में वेही जंहिंजो तव्हां सां को तालुक ई न हुजे त पोइ ज़िंदगी पुट अजीरन बणियल हूंदी आहे। मां इहो फ़ैसिलो करे चुकी आहियां त मम्मा मुंहिंजे लाइ जेको बि फ़ैसिलो कंदी उहो हतमी हूंदो ऐं मुंहिंजो समूरो सुख उन में ई हूंदो। बाबा बस तव्हां मम्मा जी मुखालफ़त न कजो। ठीकु आहे बाबा ठीकु आहे पर पाण इन ते तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। बाबा तफ़सील सां ॻाल्हाइण जी ॻाल्हि ई कोन्हे न। तव्हां सिर्फ़ मूंखे सपोर्ट कयो बस। बाबा मां तोखे त सपोर्ट कयां पियो न ऐं मूंखे ख़बर आहे मूंखे इहा ख़बर आहे त तुंहिंजी मम्मा तोखे इमोशनल ब्लैकमेल कयो हूंदो ऐं उनजे करे तूं हामी भरी हूंदी ऐं तॾहिं तूं मूं वटि आई आहीं। न बाबा ईअं न आहे। पर बाबा
इहो तुंहिंजो मसइलो न आहे, ठीकु आहे? तूं हरू भरू हिन में न उलझ, मां पाण ॾिसी वठंदुसि। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।